कराची इलेक्शन 2024 जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा साम्हूं अचण जो सिलसिलो जारी आहे। सिंध असेंबली जे तकनि ते पीपल्स पार्टी जा अहम उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि। PS 77 जे सभिनी पोलिंग स्टेशन जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा साम्हूं अची विया आहिनि, जिन मूजिबि पीपल्स पार्टी उम्मीदवार अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह 67,513 वोट खणी कामयाब थी वियो, जिते GDA उम्मीदवार रोशन बुरड़ो 7,920 वोट खणी सघियो आहे। सिंध असेंबली जे तक PS 61 हैदराबाद 2 ते बि गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मूजिबि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 6 जिन मेंबरनि खे कामयाबी मिली आहे, जिते JUI जो सईद टालपुर हाराए वियो आहे। डोकरी जे सूबाई तक PS 13 जे 190 जा मुकमल गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि PP उम्मीदवार आदिल अल्ताफ़ उन्नड़ 95,700 वोट खणी कामयाब थी वियो आहे, जिते JUI जो हाफ़िज़ नसीर अहमद भुट्टो 3,102 वोट खणी हाराए वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।